आईना हाणे हलंदासीं गौसपुर तरफ़। गौसपुर पुलिस ॿिनि ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं गौसपुर मां। गौसपुर पुलिस ॿिनि ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। ॿिन्ही ॼणनि खे उड़ताणे आवाज़ ऐं तावीज़ ॾियण बहाने कचे में घुरायो वियो। अगवा खां बची वियलनि में ज़ोरगढ़ वासी महबूब गोलो ऐं ख़ैरपुर वासी अकबर पंहार शामिल आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे गौसपुर मां। पुलिस ॿिनि ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। ॿिन्ही ॼणनि खे उड़ताणे आवाज़ ऐं तावीज़ ॾियण बहाने कचे में घुरायो वियो। पुलिस जो चवणु आहे त अगवा खां बची वियलनि में ज़ोरगढ़ वासी महबूब गोलो ऐं ख़ैरपुर वासी अकबर पंहार शामिल आहिनि। अव्हांखे आगाह कंदा हलूं अहम ख़बर आहे गौसपुर पुलिस ॿिनि ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। अगवा खां बची वियलनि में ज़ोरगढ़ वासी महबूब गोलो ऐं ख़ैरपुर वासी अकबर पंहार शामिल आहिनि। ॿिन्ही ॼणनि खे उड़ताणे आवाज़ ऐं तावीज़ ॾियण बहाने कचे में घुरायो वियो हो।